समझो वाले कौन समझो ओ मिठा अल्लाह जे हबीब जी निस्बत में का शय अची वई न क़यामत में उन जी सुभान नबी जे बच्चन नबी जी हाल जी जेको खिदमत तो करे न इने जो सिलो उन के हिते भी मिलंदो हुते भी मिलंदो हां सुभान अल्लाह अगर मैं बुधायो मां जुनैद बगदादी जी गाल जी बुधिया जुनैद बगदादी जी गाल बुधाया अधु गाल आयो दादी चुप कई वेठा जुनैद बगदादी बगदाद में मल्ल विड़ंदो मल्ल पहलवान हो मलाकड़ो विड़ंदा है न पहलवान हुयो पूरे इराक में उन जे मुकाबले जो केर मानू न हुयो बादशाह उन के पंजी पगार ते रखियो बादशाह जे महल में रहंदो हुयो जुनैद बगदादी कंहिंखे जुरत न हुई जो जुनैद सां मल विड़ी सघे हिकिड़े भेरे हिकिड़ो पोड़ो थकलड़ो सनड़ो शख्स आयो कि बाबा जुनैद किथे आ कि छो कि जुनैद सां मल थींदी माण्हुनि जो हे पेर सां ॾिकनि से पिया हे जुनैद सां मल विड़ंदो बाबा जुनैद जो नालो खाई पी वठजांइ जुनैद बगदादी को मामूली न है जो तू उन सां मल विड़ंदे जे मल वेणी आ जुनैद सां मल वेणी आ माण्हुनि जो यार थी सके तो मल जा हूंदा आहिनि गुर अखर हूंदा आहिनि मता हिन के को अहिड़ो अखर आहे जुनैद सां मल जो ऐलान कयो अथई इहा ॻाल्हि वञी बादशाह ताईं पहुती चई हिकिड़ो माण्हू आयो आहे चए थो मां जुनैद सां मल विड़ंदुसि बादशाह जो घुरायोसि बादशाह वटि पेश थियो बादशाह ॾिठो सनड़ो अभरो बदन में हीणो चई जुनैद किथे आहे मल विड़बी जुनैद सां ॾींहुं मुक़ररु थियो बादशाह पाण जे कुर्सी विझी वेठो मलाखड़ो ॾिसण जे लाइ वज़ीर मुशीर अमीर अवाम राज हज़ारे माण्हू गॾु थिया हे माण्हू कीअं थो जुनैद सां मल विड़े जेॾी महिल मैदान ते जे ॿई बीठा न मल मैदान ते विच खाली चौधारी माण्हू वेठा हेॾो बादशाह वज़ीर मुशीर हेॾो अवाम राज रैयत विच में ॿई मल बीठा हाणे वो कुराड़ो जेको न जुनैद के तो कन में चवे तो जुनैद मां न मल्लो आया न पहलवान आया न मल विड़ी जाना न मुखे मल जे अखर जी खबर पर मां सैयद आया आले रसूल आया मुझी न्याणी जवाना न्याणी मुझी जवाना परणाइणी आ गरीब आया मिस्कीन आया केखा घुरी भी नथो सघां को मदद भी कोन थो करे हाणे इहो बहानो कयो थम जे न तूं किरी पवंदे हासेकार पाण खे किराए तूं किरंदे बादशाह मूंखे इनाम ॾींदो ही वज़ीर मुशीर इनाम ॾींदा मुंहिंजो गहो तरी वेंदो मुंहिंजी न्याणी जो ॾाज ॾावण ख़र्च पको थी जुनैद आले रसूल सैयद आया हाणे मुंहिंजी इज़त रखी या न रखी तुंहिंजे हथ में मुखे न ॾिस जाए जन जो बच्चो आया जन जी आल आया उन्हनि में ॾिस जाए जुनैद जे लाइ वॾी आज़माइश हुई नालो बीठल आहे बादशाह पघार ॾींदो आहे हाणे जो किरे त वॾी बेइज़ती आहे न पर जुनैद सोचो त अॼु पंहिंजी बेइज़ती क़बूल आहे पर मदीने वारे जे बच्चे जी इज़त रखणी आहे अॼु हुज़ूर जी आल जी इज़त रखणी आहे मोहम्मद करीम जे बच्चे के मायूस नाहे छॾणो जेॾीमहिल मैदान में बीठा संदरा ॿधी मल वेण शुरू कयो जुनैद बगदादी ऐं उहो पीर मर्द सैयद जेॾीमहिल मल वेण बीठा ख़बर न पई त जुनैद फको करे वञी किरियो खुशू थी हुई नओ पहलवान जुनैद बीठो ई न पैरी न घुमी सघियो
चो बाबा तरसो तरसो बी मल भी थींदी जुनैद उथियो चो बाबा बी मल थे मुड़स जी पोई मल सुभान अल्लाह जेनी मल बी मल विड़िया तो हजरत जुनैद के कन में तो चवे ओ जुनैद मुझी इज्जत रख जाए मुझे वरी हजरत जुनैद पंजो पान के किराए विधो सैयद खटे वियो जुनैद बई मलू हाराए वेठो सही इनाम मिलिया इकराम मिलिया वॾा उन्हें के सैयद के तोहफा ताइब पैसा ॾोकड़ बादशाह ॾिना वज़ीरन ॾिना पर जुनैद जीअं किरियो त बेहोश थी वियो ज़मीन ते जीअं किरियो त गश थी वियो बेहोश थी वियो उथियो न तबीब आया दवाऊं सिंघायूं इलाज कयूं पर जुनैद न उथियो बेहोश पियो रहियो सैयद के चयूं भाई तो केड़ो धक्को ॾिनुसि छा थी वियो असांजे मल खे सैयद बि परेशान थी वियो त हाणे अलाए छा थींदो घणी देर खां पोइ जेॾीमहिल जुनैद जूं अखियूं खुलियूं होश में आयो त सैयद जा हथ चुमण लॻो माण्हुनि पुछो जुनैद तोखे छा थी वियो जीअं ता जेॾीमहिल मां पंहिंजो पाण खे पाण किरायो जेॾीमहिल ज़मीन ते ॿियो भेरो मल में किरियुसि त हीअ बगदाद वारी ज़मीन न हुई मां पट ते कोन किरियुसि जेॾीमहिल किरियुसि त मदीने वारे साईं मूंखे भाकुर में वरितो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर फरमायो ओ जुनैद तो मुझे बच्चे की इज्जत कई तो मुझे बच्चे की इज्जत कया तू पट ते न मुझी गोद में आ मुझे भाकुर में सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मिठा 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 अल्लाह जे प्यारन सा नबी जे बच्चन सा आले रसूल सा जेका तुंजी मोहब्बत आ जेका यारी तो पीरन जे पीर दी मलाई या रागान नाए क़यामत में इने जो भी सिलो मिलंदुई इने जो भी एवज़ो मिलंदुई जो उनन जो मुरीद उनन जे सिलसिले वारी निस्बत जोड़ी थई खुदा जाने या निस्बत भी क़यामत में करनी इंशाअल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अहल बैतन जी मोहब्बत नूह जी बेड़ी मिसल सुभान अल्लाह। जो चढ़ो सो
अहल बैतन जी मोहब्बत दीनो ईमानो अहल बैतन जी मोहब्बत दीनो ईमानो अहल कुर्बा जी मवदत हुक्म मंझ कुरान या है अहल कुर्बा जी मवदत हुक्म मंझ कुरान या रहमतुल्लाह बरकतुल्लाह आशिकाने अहल ज़हमतुल्लाह लानतुल्लाह दुश्मनाने अहल ज़हमतुल्लाह लानतुल्लाह दुश्मनाने अहल बैत बेरुचे जो अहल बैत में उन मथे अरमान अहल बैत में जी मोहब्बत दीन ईमान सुभान अल्लाह को नबी जे बच्चन सा मोहब्बत रखबी बगदाद वाले सा मोहब्बत रखबी पीरन जे पीर सा मोहब्बत निस्बत रखबी इंशाअल्लाह जैसी जेरा आयूं ने मोहब्बत में जींदा हां जे तू कादरी सिलसिले में आई ना तो तू बख्तवार हो मुर्शिद जी निस्बत मिलियल थी न बख्तवार हो या निस्बत हिते भी फायदो दींदी हुते भी न पर मोहब्बत सच्ची हुजे रुगे नाम गणियो न मोहब्बत सच्ची हुजे पीराने पीर दस्तगीर फरमायो आ त मुंजो मुरीद वो आ जंहिंजी नमाज कदे कज़ा न थी दस्तगीर जा मुरीद सच्चाया हिकिड़ा हूंदा आहिनि कुटीअ खाए के मजनू ॿिया हूंदा आहिनि सच्चा सिर ॾियण वारा रत ॾियण वारा आशिक को ठटे वारा तूं कुटी खाए के मजनू हीअं सिर ॾियण वारा पक था चओ जे दस्तगीर सां सच्ची मोहब्बत आहे त 5 वक़्त नमाज़ पढ़ो नमाज़ असुल न छॾियो मस्जिद खे आबाद कयो चोरी न कयो नशो न कयो ज़िना न कयो शराब न पियो बेदीनी बेहयाई जा कम न कयो बांग मिले न हड़ई कम छॾे अवल मस्जिद याद वञे वया न वञे ॻाल्हि सुभान अल्लाह की मुसलात वला तकूनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन मा न हुजो मुशरिक काफर नमाज न पढ़ंदा जे मोमिन आयो त नमाज पढ़ो छा था चओ ठटे वारा नालो मोमिनन में लिखाईंदो या मुशरिकन में मोमिनन में न वो जो हथ कयो इंशाअल्लाह 5 वक्त पढ़ मथे मथे हथ कर 5 वक्त नमाज पढ़ मस्जिद के आबाद कर सुने नबी जे सुन्नत शरीयत दीन वारी वाट वठ खुदा जाने तुझी दुनिया बि आबाद तुझी आखिरत बि आबाद इंशाअल्लाह ओ मिठा जे कने ही ऐलान थी वियो सोने जो ऐलान थी वियो 17 तारीख़ चई न सिंधी 17 तारीख़ जेके तौफीक मिले हाज़िर थिए हाँ 481 साल थिया आहिनि साईं जन खे उन्हनि जो सालियानो उर्स मुबारक थींदो उन में शरीक थिजो अल्लाह करीम असांजो सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए जन ये यारी मल्हाई आहे असांजे हथे रसूल बख़्श खे अल्लाह सी शाद आबाद करे जेकी बि यारी में हाज़िर थिया आहिनि अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल मंज़ूर फरमाईंदो जी नहीं चाहिए जगह मन को बसांगे मौला उन्हीं जा सांग सब सोला चवे जे को अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली जी याद में रहंदे सदा मोमिन सुखियो रहंदे विलायत आई करामत जा सभई दर्जा उते लहंदे उते कर पेश तजी गोला अली मौला अली मौला अरे जो अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली सब सुचे में रखो
सो काफर या मुनाफिक जेके अली सां बुग़्ज़ आहे न या काफर हूंदो या मुनाफिक मोमिन अली सां बुग़्ज़ न रखंदो अली सां बुग़्ज़ जे बि रखियो सो काफर या मुनाफिक उन्हीअ लाइ पाए जा शोला अली मौला अली मौला चओ अली मौला अली मौला अली मौला अली मौला वो कर मुला वटे अमल कोने आया बस आल जो नौकर गुलाम बने गुलाम आया अली जी आल जो सकदर ओ संदन दुश्मन जले गोला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला इंशाअल्लाह असा अली जी मोहब्बत वारा असा दस्तगीर जी मोहब्बत वारा असा सोने नबी जे इश्क वारा इंशाअल्लाह इन रस्ते ते हलंदासी दुनिया भी आबाद आखिरत भी आबाद रब करीम शाल अमल जी तौफीक नसीब फरमाए माल के बिज लाइन जायज है या न यो जायज कोड़े अल्लाह सी जल शानु शाल अमल जी तौफीक नसीब फरमाए वमा अलैना इल्ला अल बलागुल मुबीन।